ज़्यादा हिनमल असांजे जेको पाणी एफपी बंद खां ॿाहिरियों जेको बलूचिस्तान खां आयो आहे उहो हिनमल ॿिनि हिसनि में विरहायल आहे। हिकिड़ो हिसो जंहिंमें हमल डंड बि अचे थी ऐं मांजो चुखी वारो पोर्शन बि अचे थो प्लस 0 पॉइंट बि अचे थी। इते 4 खंड लॻल आहिनि। हिकिड़ो खंड लॻल आहे असांजे बलूचिस्तान जे साइड खां जेको सैफुल्ला खां अंदरि थो पाणी अचे। हिकिड़ो खंड लॻल आहे मीरपुर बुर्ड़े में। हिकिड़ो खंड लॻल आहे 0 पॉइंट ते जेको ज़ीरे जो आरबीयूडी जा दरवाज़ा ऐं उहो सॼी पुल आरबीयूडी जी खणी उतां खंड लॻी आहिनि। हिकिड़ो पाणी खंड लॻल आहे साबू बुर्ड़े ते। त इहो 4 खंड जेके आहिनि सो हिनमल लॻल आहिनि असांजे आरबीयूडी में उन में एफपी बंद में जेके पाणी ॿाहिरि डिस्चार्ज था कनि। प्लस उन सां गॾु जेको हेर असांजो आहे ड्रेन जो पाणी आहे, जीअं असांजा पंहिंजा ई ड्रेन आहिनि जंहिंमें असांजो मीरो ख़ान मेन ड्रेन आहे, तव्हांजो शदादकोट मेन ड्रेन आहे, तव्हांजो ईदन बेगारी मेन ड्रेन आहे, जेका समूरी इन पोर्शन में आहे। असांजे वारा बिराज खां परे पासे जो जेको पोर्शन उन वरितल आहे पावारे शाख खां ऐं इन एॾो अचे थो ऐं इहो सॼो पाणी वञे थो सुपरे बंद में। हमल डंड जो बि इन करे पाणी लेवल लहे थो या हेॾो पाणी बंद जे परे पासे ॾों लेवल लथो आहे जो बंद खे 4 खंड लॻल आहिनि। उहे 4 खंड को मां सम्झां थो त को 50 गज में या 100 गज में कोन, घटि में घटि उहे हिनमल अधु किलोमीटर में खंड थी विया आहिनि। इन पोज़ीशन में अचे वई हुयमि। उन खंडनि जे बंदि करण जे लाइ हिनमल उते को अप्रोच ई कान्हे जो कंहिं क़िस्म जी उते मशीनरी अप्रोच या कंहिं क़िस्म जो उन डंडनि खे पाणी हाणे सिर्फ़ु इहो आहे त इहो पाणी घटिजे, पाणी निकिरी वञे, पोइ इहे खंड बंदि थी सघनि। उन खां बाद जेॾीमहिल इते वरी ॿियो हिकिड़ो खंड लॻो आहे जेको एमएमबी ड्रेन, इहो थियो एमएमबी ड्रेन जो हे पासो ओरियो पासो जेको खणी तव्हांखे ईअं चऊं त लेफ्ट बैंक, उहो पाणी अचे थो सुपरे बंद में। सुपरे बंद जी कैपेसिटी इहा कान्हे त इन खे झले सघे। हिनमल तव्हां वञी ॾिसंदव त मीर असांजो गाड़ी बंगलनि गाड़ी रेगुलेटर ते उते बि खंड लॻल आहे सुपरे में जेको असांजे वारह तालको ऐं नसीराबाद तालके में पाणी अचे थो पियो। 3 खंड अॻिते लॻल अथसि जेका खान जे ॻोठ जे ॿाहिरां खंड लॻल आहे जेको पाणी डायरेक्ट हिट थो करे असांजे मेहड़ खे। हिनमल मेहड़ जे ॿाहिरां पाणी उहो पहुची चुको आहे। वरी गोज़े जे साम्हूं हिते 2 खंड लॻल आहिनि जेको पाणी डायरेक्ट हिट था कनि वरी केन शाह खे। मां सभिनि दोस्तनि खे इवन पंहिंजी एडमिनिस्ट्रेशन खे बि इहो अर्ज़ु रखंदुमि त हिनमल को इहो चवे त सही हमल डंड लथी आहे, हमल डंड लथी आहे, हमल डंड जो समूरो पाणी असांजे इन 3 तालकनि में अचे थो पियो, जंहिंमें वारा नसीराबाद, कंबर असांजो मेहड़ ऐं असांजो केन शाह। असांजी रिक्वेस्ट इहा आहे त इरिगेशन डिपार्टमेंट, वापडा डिपार्टमेंट प्लस असांजी पाक आर्मी FWO हिन शइ खे मेंशन कनि, या सुपरे बंद जा खंड बंदि थियनि या FP बंद जा खंड बंदि थियनि। जे हे खंड बंदि न थींदा दादा, मां तव्हांखे माण्हू चवनि था त साईं 2 महीना, पर मां तव्हांखे गारंटी ॾींदुमि त सालनि में हे पाणी न थींदा। हे 3 मच्छर डंडूं ॿियूं पैदा थी वेंदियूं हिते जेके हिनमल पोज़ीशन आहे। छो जो जेको कंबर ज़िले में पाणी हिनमल खणी लाड़काणे जो या ॿियनि ज़िलनि जो ॿिनि सिमनि जे ज़रिए आयो आहे, उहो बि हिते ई डंप थो थिए, जंहिंजे करे वारह ते ख़तरो लॻो पियो आहे, नसीराबाद खे ख़तरो लॻो पियो आहे, गाजी खावड़ ऑलरेडी इन पोज़ीशन में न आहे। इहो समूरो पाणी हिते डंप थो थिए। मुंहिंजी रिक्वेस्ट पंहिंजे दोस्तनि खे सभिनि खे आहे, इवन पंहिंजे CM खे बि इहो मां रिक्वेस्ट हाणे बि मां मोकिली आहे त महिरबानी करे हिकिड़ी इम्पोर्टेंट ऐं अर्जेंट मीटिंग घुराए इन्हनि सभिनि स्टेक होल्डर्स खे प्लस असांजे FWO फौज खे बि वेहारे इन शइ जो ब्रीफ वठे त इहो पाणी ईअं न निकिरंदो
और यो पानी जेसताणी ड्रेन आउट थी हमल जो और तहां बलोचिस्तान जो पानी ड्रेन आउट थी इन इते अची न निकरंदो खत्म न थींदो तेसताणी तव्हां उहो खंड बि बंदि न करे सघंदो ॿियनि शहरनि खे बि सर ख़तरो हूंदो मुंहिंजा भाई जेॾीमहिल हे पाणी हिते पवंदो हिकिड़ो तलाब जी सूरत में थींदो त उहो शहर ॿियनि शहरनि ते बि हलंदो न त उन जे लाइ मैनेज करणु खपे सर मंछर वारे पासे न पियो वञे हाणे पाणी सफ़ा साईं मंछर जे पासे सिर्फ़ फरीदाबाद वारो खंड ऐं MMB ड्रेन में जेको पाणी थोरो घणो वञे थो उहो थो वञे बाक़ी समूरो पाणी जेको बलोच मां खणी ईअं चवां जेको बि पाणी हिन 5 8 10 ॾींहंनि में आयो आहे या हले थो पियो उहो ॾींहुं जो 70% ॿाहिरि थो हले 30% मंछर थो खणे सर इनमें दादू या मंछर पंहिंजो दादू खे या भान सईदाबाद ॿियनि शहरनि खे बि इनमें ख़तरो आहे या इहो पाणी हितां कहिड़े तरीक़े सां निकाल थी सघे साईं इहे वधीक तव्हांखे इंजीनियर ॿुधाए सघनि था असां जे साम्हूं त जेका शइ आहे उहा तव्हांखे ॿुधाई अथऊं हिन महिल पोज़ीशन ॾाढी ख़राबु आहे सर पुठियां जेको बलोचिस्तान खां पाणी अचे पियो उन में बि पुठियां लाथ आहे या अञा पाणी उहो अचे थो केतिरी क्वांटिटीअ में पाणी अची चुको आहे साईं मां अर्ज़ु कयां त लाथ त आई आहे न छो जो खंड लॻा आहिनि न हिकिड़ी कॉन्टेक्ट हिकिड़ी शइ हिकिड़ो खणी चवां त तालाब हुयो या हिकिड़े इहे डंडूं या ज़ीरो डंडई या तव्हांजो अमल डंडई इन्हनि खे खंड लॻी चुका आहिनि इहो पाणी जेको बि उते हुयो उहो रश आउट करे हेठि लथो आहे तंहिंजे करे लाथ आई आहे उहो प्रेशर उन डंड मां उन बंद खां रिलीज़ थियो आहे न उहो रिलीज़ थियो आहे तॾहिं त इहो पाणी हिन पोर्शन में आयो आहे हाणे हिन पोर्शन खे जेसिताणी असां अॻिते रस्तो या उनखे तरीक़ेकार न खणंदासीं उन जो को बि तरीक़ेकार न थींदो ऐं इहो को बि चवे त साईं मां चवां थो त इहो पाणी जे हवाले सां जीअं ॻाल्हि कई पई वञे दादू ज़िले मां या ॿियनि शहरनि मां माण्हू कनि पिया त तव्हां इहे खंड ॾियारिया आहिनि की इन पासे ॾे अमल खे या ॿिया के साईं उहो इरिगेशन वधीक बहितर ॼाणी थी त उन्हनि जा बंद कहिड़ा या मां खंड ॾियारिया आहिनि या बंद मां छो खंड ॾींदुमि बंद खे खंड ॾियणु को भला इहो अकुलमंदी जी ॻाल्हि हूंदी इहा ग़लति ॻाल्हि आहे भली पंहिंजी इरिगेशन कनि जुडिशनल इंक्वायरियूं कनि जेको वणे सो कनि पाणी खे अॻिते रस्तो त मिले न साईं जेसिताणी हिनखे रस्तो न ॾींदा इहो इते ई तलाव थी ऐं इते ई ढंडूं थी वेंदियूं असांजा हे जेके बि 5 6 तालका ढंडूं थी वेंदियूं इंफ्रास्ट्रक्चर तबाह थी चुको आहे इहे 4 तालका हिन महिल ढंड जे उन में आहिनि तव्हां पाण बि विया हूंदव केन शाह ताणी त तव्हांखे को रस्तो पाणी जो को जाइ का ज़मीन ख़ाली ॾिसण में आई आहे हिन 3 4 तालकनि में तव्हां हिन महिल तव्हां घुमो कंबर खां वठी वेंदे तव्हां वारह तालको थियो नसीराबाद तालको थियो तव्हांजो केन शाह तालको थियो तव्हांजो मेड़ तालको थियो तव्हां इन 4 5 तालकनि में का ज़मीन हिन उन चवंदा आहिनि त ख़ुदा ताला जी सरज़मीन ते का पाणी खां बग़ैर आहे न आहे न साईं इहो पाणी डंडनि जी सूरत में आहे न हा इहो चवंदासीं जे असां न कयूं इनखे इन रस्ते पोइ जेसिताणी हो पाणी सॼो ड्रेन आउट थी हिते अचे पोइ हे खंड बंदि कनि उन खां पोइ हे पाणी जेको आहे परते डिस्चार्ज थिए उन में मां नथो सम्झां त हिन महिल इन पोज़ीशन में आहिनि त को महीने 1.5 में इहो किसो थींदो इहो पाणी घटि में घटि इहा क्राइसिस जेका